नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सोभودेरो खां खबर ॾींदा हलूं त अॼु आबपاشي खाते जो चीफ इंजनيئر सखर ارشاد हुसैन मेमण, एसी सखर सोहेल अहमद बलोच, इंजनيئر खैरपुर वीस्ट राजकुमार सोभودेरो जे वाहन ऐं शाखनि खे पाणी फराहम कंदड़ फेज़ नहर ऐं गिड़को वाह जे टेल जो दौरो कयो। इन बाद सोभودेरो शहर जे मेहराब वाह पुल ते पंहिंजे आबादगार अॻवान ज़मीर हुसैन सहतो, सिकंदर अली कुरैशी, दीदार भागट ऐं ॿियनि आबादगारनि जा मसला ॿुधा। आबादगार अॻवान ज़मीर सहतो चीफ इंजनيئر सखर खां घुर कई आहे त जादी सेक्शन टिमोर वटि असांखे पंहिंजो हक़ 5 फुट 8 डेसीमल यानी 236 क्यूसेक पाणी ॾिनो वञे। चीफ इंजनيئر सखर आबादगारनि खे यकीन ॾियारियो त अव्हांखे पाणी हर मुमकिन फराहम कयो वेंदो। इंजनيئر खैरपुर वेस्ट खे हुकुम ॾिनो आहे त आबादगार अॻवान ज़मीर हुसैन सहतो सां मीटिंग करे आबादगारनि जा जाइज़ मसला हल करे रिपोर्ट ॾिनी वञे। चीफ इंजनيئر सखर ارشاد मेमण मीडिया वारनि खे ॿुधायो आहे त हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ भगल वाटर कोर्स ऐं मांडोल ट्रस्ट कराया पिया वञनि ऐं पुछड़ी जे आबादगारनि ताईं पाणी पहुचाइण लाइ इंतज़ाम कया पिया वञनि। आबादगारनि जूं शिकायतूं ख़तम करण लाइ ऑफिसरनि खे हुकुम ॾिना आहिनि। आबादगारनि जा मसला ऐं पाणी खोट मसला तुरत हल कया वेंदा। उन में का बि कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।